ते ब्रेकिंग न्यूज़ शामिल कंदासीं। सांगढ़ जे मंगली थाणे जी हद में नौजवान बुॾी वियो आहे। वारसनि पारां लाश जी ॻोल्हा जारी आहे। 26 वट डंड में वेझंदे गाजी मजीदाणो बुॾी वियो आहे। इतला ते वारसनि पारां मक़ामी टोबन वसीले नौजवान जी ॻोल्हा कई पई वञे। या ब्रेकिंग न्यूज़ अवां सां शेयर कयूं पिया। सांगढ़ जे मंगली थाणे जी हद में नौजवान बुॾी वियो आहे। वारसनि पारां लाश जी ॻोल्हा जारी आहे। अपडेट मालूम कंदासीं। सारंग वसाण असां सां टेलीफोन लाइन ते मौजूद। जी सारंग आगाह कजो। जी बिल्कुल तव्हांखे ॿुधायां त ही मंगली थाणे जी हद आहे। 26 चक जिथे डंड में वेझंदे 17 सालनि जो वारलो आहे गाजन उर्फ गाजी मजीदाणो जेको बुॾी फोत थी वियो आहे। हिन वक़्तु जेको आहे पंहिंजी मदद पाण जेके आहिनि वारस ॻोल्हा करे रहिया आहिनि। जॾहिं त इंतज़ामिया पारां जेका आहे उनजी का बि मदद न कई वई आहे। एतिरे ताईं जो मंगली पुलिस खे पुण इतला ॾिनो वियो उहा अञा ताईं उते न आहे पहुती। वारस जेके आहिनि हिन वक़्तु ताईं सख़्तु परेशान आहिनि। अञा ताईं जेको आहे लाश अची न सघियो। जी अवां जी महिरबानी। सारंग वसाण तफ़सील ॾिना।